और सिंधी तमाम दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। मुंहिंजे तरफ़ां सभिनी खे सलाम पहुचे। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंध जी छा सूरत हाल आहे, इन में पाण खे छा करणु घुरिजे। सिंध समेत सॼे मुल्क में करप्शन, पंहिंजा नवाज़ी ऐं अहलियत जी लताड़ पंहिंजा पेर पुख्ता करे चुकी आहे। ख़ासि करे सिंध में अहलियत जी जंहिं नमूने मिटी पलीत कई पई वञे, हिन समाज जूं पाड़ूं खोखलियूं करे छॾियूं आहिनि। आपेशाही, करप्शन ऐं नाइंसाफ़ी ते भाड़ींदड़ हुक्मराननि क़ाइदे आज़म खां वठी जंहिं हुकूमती तरीक़ेकार खे चूंडियो आहे, इख़्तियार कयो आहे, तंहिं अंग्रेज़नि जे 100 सालनि जी महिनत सां क़ाइमु कयल सॼे सिस्टम जी भञनरा शुरू कई आहे। बहरहाल पाकिस्तानी हाकिमनि तरफ़ां खयल तमामु तर गैर क़ानूनी ऐं गैर आइनी क़दमनि बावजूदि अंग्रेज़ दौर में क़ाइमु कयल इदारा तक़रीबन 20 साल पोइ बि पंहिंजे मज़बूत जोड़जक ज़रिए मनफ़ी ऐं अवाम दुश्मन हथ कुंडनि आॾो कंहिं न कंहिं रूप में मज़ाहिमत फ़िराहम कंदा रहिया। पर जॾहिं हाकुम तबक़नि किन ख़ासि क़ौमुनि, गुरूहनि ऐं इदारनि जी बालादस्तीअ खे मुल्क मथां मढ़े छॾियो त इंसाफ़, एहतिसाब, क़ाइदे ऐं सिरिश्ते जी जाइ ते आहिस्ते आहिस्ते ॾाढ फुरलुट, लाक़ानूनियत ऐं इफ़रातफ़री जा अनसर सगारा थी विया। नतीजे में ॾंडा राज हिन मुल्क जो मुक़दर बणिजी वियो आहे। हिन वक़्त सां बदबूदार समाज जे ॻरियल ऐं धप करे वियल लाश पंहिंजे कुल्हनि ते खणी हिन मुल्क जे तइमीर ऐं तरक़ीअ जा सखणा ऐं कूड़ा नारा हणी रहिया आहिनि। मुल्क जे रियायत याफ़्ता हाकिमनि, जागीरदार, गादी नशीन पीर ऐं कामोरे ज़रिए मुल्क में मुराद याफ़्ता हिकु अहिड़ो तबिक़ो सघारो कयो आहे जंहिं हुकूमती इशारत ते न रुॻो अवामी ख़वाहिशुनि खे ज़ाब्ते हेठि रखियो, पर गॾोगॾु निमाइंदगी ऐं लीडरशिप वारो किरदार बि हुननि पाण वटि रखी छॾियो आहे। माना ग़रीब माण्हू लीडरशिप जो किरदारु अदा न करे। अहिड़ी तरह जागीरदार ऐं कामोरे जे नापाक इतिहाद सां सॼे मुल्क में हिकु अहिड़ो हल्को पैदा थींदो रहियो आहे जंहिंजो मक़सदु फ़क़ति इहो ई हो त जाइज़ या नाजाइज़ तरीक़े सां पैसो ऐं पावर हथ कजे ऐं पोइ इन्हनि ॿिन्ही हथियारनि जी संग ते अवाम मथां मुसलसल हुक्मरानी कंदो रहिजे। फोरू तबक़नि जो ईजाद कयल इहो फार्मूलो हर हवाले सां सॼे मुल्क में कामयाबी माणींदो रहियो। हुकूमती सिरिश्तो ॾंडा राज वारो हुजे, जमहूरी हुजे या उबूरी, मज़कूरा फोरू तबक़नि जी हर दौर में चांदी रही आहे। माना त कहिड़ो बि हुजे, पार्लियामेंट ऐं इंतिज़ामिया इन तबिक़े जे हथ में हुअण करे हू वॾी हद ताईं अदलिया ते बि क़ाबिज़ रहिया आहिनि या ग़ालिब रहिया आहिनि, जंहिंजे नतीजे में कानून ठाहिण, उन ते अमल कराइण ऐं तकरारी फ़ैसिले खे पंहिंजे हक़ में कराइण संदन ॾाए हथ जो खेल रहियो आहे। बदकिस्मती सां सिंधी समाज जी नए दौर में नुमाइंदगी कंदड़ तबक़नि जी कारकर्दगी ऐं किरदार सवालिया निशान बणिजी वियो आहे। ख़ासि तौर ते गुज़िरियल सदी जे 70 वारे ॾहाके ताईं जीअं ई सीनियर क़यादत मंज़ूरियाम त हटंदी वई, तीअं वॾेरनि कापी कल्चर जे नतीजे में पैदा थियल कामोरनि, पेट परस्त अदीबनि, लेखकनि ऐं जज़्बाती शागिर्द लीडरनि जे सूरत में जेका कमफ़हम, करप्ट, हासिद ऐं जाहिल क़यादत सिंध खे नसीब थी, तंहिंजे करतूतनि 30 सालनि में
सिंध खे इन ई हालत ते पहुचायो आहे जो हींअर ज़िंदगीअ जे जदीद रुखनि में पेशकदमी त थी पोइ जी ॻाल्हि, माना उहा त पोइ जी ॻाल्हि आहे त का जदीद रुखनि में का पेशकदमी थिए, रवायती अंदाज़ सां वाजिबी तरक़ी माणण वारो अमल बि किथे नज़र नथो अचे। पर हिन खिते में इम्कानी जाग्राफियाई ऐं सियासी तब्दीलियुनि दौरान जेकॾहिं सिंध पंहिंजो सालम वजूद बरक़रार रखण में कामयाब थिए त बि वॾी ॻाल्हि आहे। अॼु जेका सगारियुनि धुरियुनि जे इशारनि जी मुंतज़िर सियासी क़यादत, करप्शन खे इबादत सम्झंदड़ कामोराशाही, गद्दारी ऐं इब्नुल वक़्तीअ जो मॉडल वॾेराशाही, तइलीम जो ॿेड़ो तबाह कंदड़ मास्तरशाही, ज़हन ऐं ज़मीर विकिणंदड़ लेखक लॾो अव्हां जे अॻियां अॻियां हले थो, ऐं कारोकारी, क़बीलाई दहशतगर्दी, जिहालत ऐं तरक़ीअ खां वांझियल सिंध वारी जेका असांजी सुञाणप आहे, सा सऊं सिधो नतीजो आहे पाण खे मिलियल इन क़यादत जे शानदार कारनामनि जो। माना उन क़यादत जा कहिड़ा कारनामा आहिनि? जेका क़यादत असांजे समाज खे अॼोकी बदतर सूरत हाल में वठी आई आहे, इहा सूरत हाल वधीक शिदत सां इन करे महसूसु थियण लॻी आहे जो सिंध ॾींहों ॾींहुं वधीक बुहराननि जे घोटालनि जे वर चढ़ंदी पई वञे। इन करे सिंध जे अवाम खे नई बेबाक बहादुर क़यादत जी ज़रूरत आहे। उहा अवाम मां ईंदी। हाणे इहो आहे त भई क़यादत न हूंदी, सियासत कीअं थींदी? सियासत जारी रहंदी, सियासत ऐं क़यादत खे जनम ॾींदी। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा।